तव्हां खे मुंझाइण लाइ कहिड़ा कम कया अथनि सम्झो सिंधियो सम्झो ही सॼी मीडिया जा दोस्त सम्झनि ऐं आम सिंधी माण्हू जेको मूंखे ॾिसे थो सम्झो तव्हां जॾहिं पाणीअ लाइ निकितो छा कयूं पहिरीं चयूं त कैनाल ठहणी कोन पिया पोइ चयूं कैनाल अञा बजट रखी वई आहे पर कमु अञा कोन शुरू थियो आहे पोइ चयूं कैनाल ठहनि पिया कोन ठहण ॾींदासीं पोइ वरी चयूं असां उन्हनि सां ॻाल्हायो आहे पोइ वरी ॿिया माण्हू बछऊं जिन चयूं कैनालनि जो आवाज़ छो था कयो फलाणनि इशूज़ ते खणो पोइ वरी चयूं त कोर्ट में विया आहियूं हाई कोर्ट कमु रोके छॾियो आहे पोइ वरी हाणे पंजाब खां ख़त लिखायो अथनि मक़सदु छा आहे मक़सदु आहे त जेको टेम्पो ठहे पियो जेको माहौल ठहे पियो सिंधियुनि जो हिन गर्मी में ही सिंधियाणी तरीक़े जूं भेनरूं ऐं भाउर हितां 6 ॾींहं मार्च था कनि हैदराबाद ते हिन टांडन ततल धरतीअ में हीअ साफ़ ई दोस्त बि त छां जे हेठां गार्डन जे हेठां अची बीठा आहिनि हिते पिया ॻाल्हायूं हू काड़े जी बाहि में बीठल आहिनि भेनरूं भाउर जेके हलनि था हींअर पंधु ऐं काड़नि में हलां पियो टेम्पो जेको ठहे पियो माहौल ठहे पियो